नौशरो फिरोज मावा के ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जे रिपोर्ट मुताबिक़ अवामी वर्कर्स पार्टी जे सॾ ते ॻोठ लिगारी बिजरानी, ॻोठ अहमदानी लिगारी, ॻोठ बुंडो लिगारी, ॻोठ इस्माइल सोलंकी समेत यूसी लिलिया जे ॻोठाणनि पारां मोरो प्रेस क्लब अॻियां बोर्ड मुतासिरनि ऐं सेप्को पारां क़िस्त जारी न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मोरो बार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी ऐं पीएस पंटीह जे आज़ाद उम्मीदवार कादिर बख्श कोराई मुज़ाहिरे में शिरकत कई। उन मौक़े ते ॻोठाणनि ऐं वकील कादिर बख्श कोराई मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सरकार ऐं पीपीए जूं समूरियूं दावाऊं कूड़ियूं निकितियूं, जॾहिं त मुतासिरनि जी वाहर ऐं आयल फंड मां करोड़े रुपयनि जी करप्शन पिणु कई वई आहे ऐं पीपीए पारां मनपसंद माण्हुनि खे नवाज़े ग़रीब अवाम ऐं मुतासिरनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। उन्हनि चयो त जेकॾहिं असांजा बुनियादी मसइला ऐं डठल घरड़ा न ठाराए ॾिना विया त असीं इलेक्शन जो बाइकाट बि कंदासीं ऐं मुज़ाहिरे जो दाइरो वसीउ कंदासीं। जॾहिं त वकील कादिर बख्श कोराई चयो त पीपी सिंधी माण्हुनि जो रतु चूसण वारी पार्टी बणिजी चुकी आहे ऐं सिंध जो शऊर हाणे सुजाग थी चुको आहे। 8 फेबरवरी ते थींदड़ इलेक्शन में अवाम पंहिंजो पलांदो वोट ज़रिए वठंदी ऐं पीपीए खे बुरी शिकस्त नसीब थींदी। असीं आख़िरी दम ताईं मुज़ाहिरीन सां गॾु आहियूं। जॾहिं त मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त जेसीं ताईं असांजे घरनि जी क़िस्त जारी न कई वेंदी ऐं असांजा अजा ॿीहर असांखे ठहिराए न ॾिना वेंदा ऐं ॻोठनि अंदरि बुनियादी सहूलियतूं न ॾिनियूं वेंदियूं तेसीं ताईं असां एहतजाज जारी रखंदासीं। पंटी जो जनरल सेक्रेटरी मोरोबार जो ये जेके असांजा नौजवान बुजुर्ग बच्चा मासूम वेठा आहिनि जा हिननि जी जेके तकलीफ़ आहे उन में असां बराबरि जा शरीक आहियूं। लिगारी बिजरानी जे ॻोठ सां जेका ज़्यादती हिननि कई आहे, जेके हिननि जा हक़ खसिया विया आहिनि, खाधा विया आहिनि, मुतालबो कयूं था त उन्हनि खे उहे हक़ ॾिना वञनि। ॿी सूरत में हिन एहतजाज जो जेतिरो बि दाइरो ई वधाईंदा असां हिननि सां हर दुख में सुख में इन मुल्क में सिर्फ ॾियण लाइ ई मना कंदा आहिनि। असां पंहिंजे हक़ जी ॻाल्हि जॾहिं कयूं था त रोडनि ते अचणो थो पए। 3 सालनि खां बरसाति मुतासिर बोर्ड मुतासिर वणनि जे हेठां वेठा आहिनि, तंबूनि में वेठा आहिनि। हुननि जे लाइ गवर्नमेंट खे का यादि ई कोन्हे का। हू मासूम हुते तड़पनि पिया। साको खे हिन कम लाइ ॾिनो